नाज़रीन, मीरपुर ख़ास मां रिपोर्ट कर रहियो आहे शहबाज़ अली लगारी। मीरपुर ख़ास जे मशहूर बिल्डर फ़क़ीर जयराम दास माली हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे इंकशाफ़ सां दावा कई आहे त हिन सेठ हरीराम खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 11 करोड़ रुपया अदा कया, पर अॼु ताईं खेसि न त कॉलोनी जी ज़मीन जी रजिस्ट्री मिली आहे ऐं न ई को क़ानूनी कब्ज़ो मिलियो आहे। फ़क़ीर जयराम दास जो चवणु हो त नक्शो पास थी चुको आहे, रक़म अदा करे चुको आहियां, पर हाणे न रजिस्ट्री मिले थी ऐं न ई ज़मीन जो कंट्रोल। आख़िर इंसाफ़ किथे आहे? हिन वाज़े कयो त संदसि असल तकरार सेठ हरीराम सां नाहे, पर भगवान दास जहिड़नि माण्हुनि सां आहे जेके सेठ खे वर्गलाए रहिया आहिनि ऐं समूरी डील खे मुतासिर करे रहिया आहिनि। फ़क़ीर जयराम दास इल्ज़ाम हयो त भगवान दास सिर्फ़ ॿिनि प्लॉटनि जी लालच में समूरो कारोबारी मामिलो चौपट करे रहियो आहे। बिल्डर जो वधीक चवणु हो त हिन संदीप किरण ऐं सेठ जे मुख़्तलिफ़ अकाउंटनि में रक़म मुंतक़िल करे चुको आहे ऐं मुआइदे मूजिबि हाणे खेसि रजिस्ट्री ऐं ज़मीन ते कब्ज़े जो हक़ हासिल हुजणु घुरिजे। मूं चेक ज़रिए अदायगियूं बि कयूं जेके बाद में रोकरायूं वयूं। हाणे मां वधीक रक़म कीअं ॾेई सघां? मां फ्रॉड नथो चाहियां, सिर्फ़ु इंसाफ़ घुरां थो। फ़क़ीर जयराम दास सख़्तु लफ़्ज़नि में मौक़िफ़ पेश कयो। हिन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त खेसि फ़ौरी तौर ते रजिस्ट्री ॾिनी वञे ऐं कब्ज़े जो मसइलो हल कयो वञे। बिल्डर जो चवणु हो त हू क़ानूनी हदुनि अंदरि रहंदे अॻिते वधण लाइ तयारु आहे, पर धोखो ऐं नाइंसाफ़ी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी।